बलोचिस्तान खां आयल ॿोॾि जे पाणी फरीदाबाद समेत भरपासे जा सवे ॻोठ ॿोड़े छॾिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर निसार ख़ासखेली मूजिबि बलोचिस्तान खां आयल ॿोॾि जे पाणी ॻोठ अल्ह ॾिनो तेवणो, ॻोठ बंभा ॾेरो ऐं ॻोठ अलीबख्श तेवणो समेत केतिरनि ई ॻोठनि खे लपेट में आणे छॾियो। सवनि जी तइदाद में ॻोठाणनि जा घर ड्रही पट पइजी विया। काफ़ी मिस्कीन माण्हुनि जो चौपायो माल पाणी में लुढ़ी वियो। ॻोठाणनि इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त संदनि एॾी वॾे नुक़सान बावजूदि ज़िले दादू जा चूंडियल नुमाइंदा तोड़े DC दादू अचण जी ज़हमत न कई आहे। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ जे बंदनि खे पको करण लाइ कोशिशूं कंदा रहिया। प्लास्टिक जा बोरा न हुजण करे रहवासियुनि खे काफ़ी मुश्किलातूं दरपेश अचण लॻियूं। ॻोठ अल्ह ॾिनो तेवणो जे रहवासियुनि SS न्यूज़ सां राबितो कंदे चयो त असां वटि ख़ुराक, सूधो, ॿियूं बुनियादी शयूं खुटी वयूं आहिनि। राति ॾींहुं जागी गुज़ारियूं पिया बंद खे बि ॾार पवण शुरू थी विया आहिनि। हुननि सिंध सरकार खे बयाननि बदिरां अमले तौरु रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जी अपील कई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।